मालूम सखर खां सखर पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। एएसआई शहीद थी वियो आहे। पुलिस मूजिबि बैराज कॉलोनी में फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि पुलिस ॾिसी फरार थियण जी कोशिश कई। पुलिस पारां ॾोहारियुनि जो पीछो करण ते हथियारबंदनि जवाबदारनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में एएसआई गुल हसन शहीद थी वियो। पुलिस शहीद एएसआई जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ शहर जे मुख़्तलिफ़ रस्ते नाकाबंदी शुरू करे छॾी आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। इहा अहम ख़बर अवां सां सखर खां शेयर करे रहिया आहियूं त पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। एएसआई शहीद थी वियो आहे। पुलिस मूजिबि बैराज कॉलोनी में फुर जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसी फरार थियण जी कोशिश कई। पुलिस पारां ॾोहारियुनि जो पीछो करण ते हथियारबंदनि जवाबदारनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में एएसआई गुल हसन शहीद थी वियो। पुलिस शहीद एएसआई जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते नाकाबंदी शुरू करे छॾी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सखर जो रिपोर्टर मोरड़ो महर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोरड़ा, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बैराज कॉलोनी में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले दौरान लांच मोड़ चौकी इंचार्ज एएसआई गुल हसन ट्रगड़ शहीद थी वियो आहे। वाक़े जे इतला मिलण खां पोइ जेको आहे एसएसपी सिंघार मलक वॾनि पुलिस अटालनि सां वाक़े वारे हंधि पहुतो आहे ऐं हुनजो चवणु आहे त बैराज कॉलोनीअ में ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसंदे जेको आहे फरार थियण जी कोशिश कई। उन दौरान पुलिस एएसआई ऐं अहलकारनि पीछो कयो। उन दौरान ॾोहारियुनि फायरिंग करे एएसआई गुल हसन ट्रगड़ खे शहीद करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ जेको आहे पुलिस जा अटाला जेके आहिनि शहर जे मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते जेको आहे नाकाबंदी शुरू करे छॾी आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा जेका शुरू कई वई आहे। मोरड़ा, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, मोरड़ो महर असांखे सखर खां अपडेट करे रहियो हो।